लियारी में ڪيتري عرصي खां पाणी अणलभ रھواسي सख्त परेशान। सिविल सोसाइटी के माण्हुनि जो एहतजाज। रमज़ान शरीफ के भलारे महीने में लियारी जा रवासी रोडन ते एहतजाज करण ते मजबूर आहिनि। तब्दीली सरकार ऐं पीपल्स पार्टी की सूबाई हुकूमत लियारी के पानी ॾियण में मुकम्मल तरह नाकाम थी चुकी है। 10 खां 12 कलाकनि जी लोड शेडिंग शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रवासिन ॿुधायो त ख़ास तौर ते सहरी ऐं इफ्तारी जे वक़्त बिजली जी लोड शेडिंग बर्दाश्त नथा करे सघूं। रमज़ान शरीफ के भलारे महीने में बि पानी के फुड़े फुड़े लाइ तरसी विया आहियूं। उन्होंने घुर कई है त भलारे महीने में कराची की दिल लियारी के रवासिन के पानी फ्राहम कयो वञे ऐं हिन ॾुखाई खां असांखे आज़ाद कयो वञे। कैमरा टीम सां गॾु सैयद सजाद शाह, सोच टीवी, कराची।